मुंहिंजो सलाम सभु हिते वेठल नौजवाननि खे। ऐं मूंखे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे हर उन इवेंट, हर उन टॉक, हर उन जाइ ते जिते घणा नौजवान वेठल हूंदा आहिनि। त सभिनी खां पहिरीं इहे वेठल नौजवान पंहिंजे लाइ ताड़ियूं वॼाइनि। अॼु जे डिजिटल दौर में जिते जॾहिं मोबाइल असांजे हथ में हूंदो आहे, असांजो दिलि न चाहींदो आहे की असां उनखे छॾे करे मूव बि कयूं, राइट, या ॿाहिरि वञी करे माण्हुनि सां मिलूं, छो जो मैसेजिस हूंदा आहिनि, फेसबुक, इलाही सारी एप्लीकेशन्स अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन ते असां तमामु सॼो ॾींहुं गुज़ारे सघूं था, सॼा हफ़्ता गुज़ारे सघूं था। लेकिन उन दौर में, उन डिजिटल टाइम में तव्हां जहिड़ा नौजवान जेके अची करे अहिड़े प्रोग्राम्स जो हिसो बणिजनि था, स्पीचिस ॿुधण लाइ विलिंग आहिनि, म्यूज़िक, मौसीक़ी, इते ईंदड़ लाइक माइंडेड माण्हुनि सां कुझु सिखणु ॻाल्हाइण लाइ उहे विलिंग आहिनि, त इहा ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। ऐं जॾहिं असां ह्यूमन राइट्स जी ऐं इन्वायरमेंट जी ॻाल्हि कंदासीं ऐं उन में तव्हांजे एक्शन्स जी ऐं प्रैक्टिकल अप्रोचिस जी ॻाल्हि कंदासीं, तॾहिं बि असां हमेशह इहो चाहींदासीं कि तव्हां जहिड़ा नौजवान ऐं सभु इन धरती ते रहंदड़ माण्हू पंहिंजी ज़िम्मेदारी खे सम्झनि। सभिनी खां पहिरीं मां सिंध जे माण्हुनि जे हवाले सां तव्हां सभिनी खे ॿुधाइणु चाहींदमि, जेको असां सभिनी खे ख़बर आहे कि सिंध में रहण वारो हर वासी पंहिंजी धरती सां तमामु घणी मोहबत कंदो आहे। सिंध में रहण वारो हर वासी पंहिंजी धरती लाइ पंहिंजी जान ॾियण लाइ बि तयारु हूंदो आहे। जॾहिं असां इन धरती जे बचाव जी ॻाल्हि कंदासीं, जॾहिं असां हिन धरती ते रहंदड़ माण्हू उन्हनि जी ज़िंदगी जी ॻाल्हि कंदासीं, त जीअं त मुंहिंजो ताल्लुक़ कानून सां आहे, त मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदमि कि कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान में असां वटि राइट टू लाइफ आहे। उहो ज़िंदगी असांजी इन माहौल सां ई जुड़ियल आहे। जॾहिं इहो माहौल साफ़ सुथरो हूंदो, इहो माहौल बहितर तरीक़े सां असांजे लाइ ठहियलु हूंदो, सेफ हूंदो, सिक्योर हूंदो, तॾहिं ई असां पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत खे वधीक बहितर करे सघंदासीं। इंसानी हक़नि जी असां ॻाल्हि कंदा आहियूं, राइट टू लाइफ। जॾहिं इंसान वटि ज़िंदगी हूंदी, तॾहिं ई उहे ॿियनि हक़नि ताईं पुॼी सघंदो। जॾहिं उनखे साफ़ पाणी पीअण लाइ मिलंदो, जॾहिं उनखे अहिड़ी फिज़ा मिलंदी जंहिंमें उहो साह खणी सघे, तॾहिं ई हू ॿियनि हक़नि खे हासिल करण जे क़ाबिल थींदो, ऐं तॾहिं ई हू ॿियनि खे उन्हनि जा हक़ ॾियण जे क़ाबिल बणिजंदो। इन लाइ तमामु वधीक ज़रूरी आहे। अॼुकल्ह असां ॾिसूं था ग्लोबली हर तरफ़ इन्वायरमेंट जी ॻाल्हि थी थिए, इते ॻाल्हि पई थिए कि असांखे कीअं पंहिंजे माहौल खे बचाइणु खपे। ऐं असां ॾिसूं था अॼु बि माण्हू उन जे बारे में एतिरो नथा ॼाणनि ऐं न ई इनखे एतिरी प्रायोरिटी ॾियनि था। लेकिन तव्हां जहिड़ा नौजवान माण्हू असां मिली करे उन्हनि माण्हुनि खे इहा ॼाण ॾेई सघूं था। जॾहिं असां साइंटिफिक लैंग्वेज जी ॻाल्हि कंदा आहियूं, त क्लाइमेट जे हवाले सां अहिड़ा टर्मिनोलॉजीज़ हूंदियूं आहिनि कि अक्सर असांखे माण्हू चवंदा आहिनि कि असांखे सम्झ कोन थी अचे, इहे तव्हां छा पिया चओ, कार्बन फुटप्रिंट्स, इहे तव्हां कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कयो। त मुंहिंजो इहो मञणु आहे कि आर्ट, मौसीक़ी उहे ख़ूबसूरत ज़बानूं आहिनि जंहिंसां असां मुश्किल खां मुश्किल तरीन शयूं माण्हुनि खे सम्झाए सघूं था। अॼु जी इहा कोशिश जेकी समूरी टीम कई आहे, अॼु आर्ट ऐं मौसीक़ी जी सूरत में तव्हां सभिनी खे माहौलियात सां जोड़ण जी जेकी जद्दोजहद आहे, इहो मां सम्झां थी तमामु वॾो क़दम आहे। इहो मां सम्झां थी कि इनखे अञा वधीक असांखे मज़बूत करणु खपे। अहिड़े तौरु इहे साल में हिकु चकर न, लेकिन महीने में या 6 महीननि में इहे टॉक्स, इहे इन तरह जी कोशिशूं, ऐं सिर्फ़ु हैदराबाद में न, ख़ासि तौर ते जेके असांजा जेके ॻोठ आहिनि, ॿियूं जेके असांजियूं अहिड़ा इलाइक़ा आहिनि जंहिंजा माण्हू हेसि ताईं कोन था पुॼी सघनि, असांखे उते बि अहिड़े क़िस्म जा बहार फेस्टिवल्स, माहौलियात जे बारे में ॻाल्हि ॿोल ज़रूरु करणु खपे। असां हिते इन ॻाल्हि खे बि ॾिसूं था कि हाणे माहौल अगरि बहितर नाहे, उन सां असांखे नुक़सानु छा थो थिए। अक्सर इहो सुवालु ईंदो आहे कि ठीकु आहे, असां ॿिया कम त कयूं था न, पंहिंजा नौकिरी था कयूं, ॿार बचनि खे संभालियूं था, पंहिंजी ॿियूं शयूं कयूं था, हाणे माहौल जे लाइ असां न बि ॻाल्हाईंदासीं त छा फ़र्क़ु पइजी वेंदो। तव्हां सभिनी खे यादि हूंदो 2022 जी बोर्ड केॾी तकलीफ़ हुई, कीअं माण्हुनि
पंहिंजा जेकी शइ उन्हनि वटि हुई, उन्हनि जा घर, उन्हनि जी छत, उन्हनि जो माल, उन्हनि जो मवेशी, हर शइ पाणी खणी वियो। तव्हां सोचो अहिड़े क़िस्म जी तकलीफ़ूं जेके असांजे माण्हुनि खे तकलीफ़ में आणनि, तव्हां कंहिं असां सभिनी खे अहिड़ी मुश्किल में विझी छॾनि जंहिंमां उन्हनि ॾींहंनि में हर माण्हू परेशान हो। उन्हनि ॾींहंनि में हर माण्हू कोई खाधो ॾियण जी कोशिशि पियो करे, कोई उन्हनि खे कपिड़ा ॾियण जी कोशिशि पियो करे, कोई शेल्टर ॾियण जी कोशिशि पियो करे। वॉलेंटियर्स तमामु घणो सुठो सिंध में कमु कयो, बलोचिस्तान में बि कमु कयो, लेकिन तव्हां इहो सोचो कि उन्हनि खे जेको ट्रॉमा मेंटली तौर ते थियो आहे, उहो त असां सॼी ज़िंदगी ख़तमु नथा करे सघूं, चाहे असां कुझु बि करे छॾूं। इवन असां जेके मेडिकल कैंप्स लॻाया हुया, उन्हनि में असां कुझु साइकोलॉजिस्ट खे बि रिक्वेस्ट करे उन्हनि खे विहारियो हुयो उते। उन्हनि जूं अहिड़ियूं कहाणियूं मां वटि रिकॉर्डेड आहिनि जेकी मां पढ़ी न सघंदी आहियां। उन्हनि जंहिं तौरु पंहिंजी उन तकलीफ़ खे बयानु कयो आहे, हुकूमत इन में को शक न आहे कि सुठो कमु करण जी कोशिशि कई आहे, उन्हनि खे अञा ताईं पिया घर उन्हनि खे ॾियनि, अञा ताईं पिया शयूं ॾियनि, पर पोइ बि उहो जेको नुक़सानु उन्हनि जो थियो आहे, उहो जेको डपु उन्हनि जे अंदरि वेही रहियो आहे, उहो तमामु घणो वॾो आहे। हाणे अहिड़ी सिचुएशन में असां सम्झूं था कि हिन मुआशिरे में रहण वारे हर माण्हू जी इहा ज़िम्मेदारी आहे कि माहौल खे बहितर करण लाइ, माहौल खे इन मुश्किलुनि खां बचाइण जे लाइ पंहिंजा क़दम असांखे खणणा आहिनि। हाणे करिणो छा आहे असांखे? अक्सर माण्हू इहो बि सवाल कंदा आहिनि कि असां करे छा था सघूं? तव्हां इहो था करे सघो कि जेके रिसोर्सिस नेचुरल असांखे मिलियल आहिनि, उन्हनि जी क़दुरु कयो, उन्हनि खे संभाल कयो, उन्हनि खे बचायो। उन में करे छा था सघूं असां? जॾहिं असां वेंझूं था, कपिड़ा था धोऊं, टूथब्रश था कयूं, कुझु बि कयूं था, असां कॾहिं इहो सोचियो आहे कि पाणी कंहिं तौरु ज़ाया थींदो थो वञे? असांखे पंहिंजे ई एक्शन्स खां, पंहिंजे नंढे नंढे क़दमनि खां ई शयुनि खे अॻिते वधाइणो आहे। मूंखे नाहे ख़बर अञा ताईं माण्हू इहो छो नथा सम्झी सघनि कि आतिशबाज़ी ऐं इहे शयूं बि माहौल खे ख़राबु करणु ऐं माहौलियात खे नुक़सानु पुॼाइण जे लाइ वॾो हिकिड़ो क़दम खणनि थियूं। अञा ताईं स्टिल माण्हू पंहिंजी ख़ुशियुनि में, अहिड़े तमामु त्योहारनि में इहा ॻाल्हि नथा सम्झनि कि असां सेफ एनवायरमेंटल प्रैक्टिसिस सां बि पंहिंजियूं ख़ुशियूं मनाए सघूं था। असां सेफ एनवायरमेंटल प्रैक्टिसिस खे पंहिंजे अंदरि अपनाए करे, पंहिंजी ज़िंदगी जे तमामु रूटीन में आणे करे बि असां शयुनि खे बहितर करे सघूं था। जेके असांजा नेचुरल, असां फ़िज़ा जी ॻाल्हि था कयूं, उहे ई घणियूं शयूं फ़िज़ा खे ख़राबु करण लाइ मौजूदु आहिनि, मगर असां उन्हनि खे रोकण जे लाइ कोशिशि नथा कयूं। केतिरा माण्हू हिते वेठल बाइक इस्तेमालु कंदा आहिनि? हथ मथे करे ॿुधाईंदा। घणा माण्हू रक्षा इस्तेमालु कंदा आहिनि? हथ मथे करे ॿुधाईंदा। ठीकु आहे, घणा ई माण्हू गाॾियुनि जा मालिक आहिनि? हथ मथे करे ॿुधाईंदा। इन जो इहो मतिलबु आहे। बसुनि में बि घणा ई माण्हू वेहनि था। दैट मीन्स कि असां कॾहिं ॾिठो आहे कि उन बस जी अगरि सर्विस बहितर न आहे, उहो ग़ैर ज़रूरी धुआं छॾे थी, या असांजी बाइक जेकी असां ॾींहुं राति इस्तेमालु था कयूं, उहा ग़ैर ज़रूरी नॉइस या अदर पॉल्यूशन्स में कॉन्ट्रीब्यूट करे थी, त असांखे उनखे बहितर करण जे लाइ क़दम खणणो आहे। इहे उहे नंढा नंढा स्टेप्स आहिनि। ऐं सभिनी खां हिकिड़ी आम सी ॻाल्हि आहे जेकी तमामु घणो, मां अक्सर मूंखे माण्हू चवंदा आहिनि कि मुल्तान और हैदराबाद एक जैसा लगता है। मां इस्लामाबाद में रहंदी हुयमि, त उते काफ़ी सारी मुंहिंजी दोस्तूं मुल्तान मां बि आहिनि, मूंसां हिते मिलणु आयूं, मां हुननि वटि मुल्तान वयमि, ऐं वाक़ई नंढड़ो सो प्यारो सो असांजे हैदराबाद जहिड़ो शहर लॻंदो आहे। लेकिन हिकिड़ी कंपैरिजन कंदा आहिनि, हाँ लेकिन मुल्तान साफ़ बहुत है, लेकिन हैदराबाद में कचरा बहुत नज़र आता है। सो यू कैन थिंक कि इहा ॻाल्हि मूंखे कीअं महसूसु थींदी हूंदी, कीअं लॻंदी हूंदी जॾहिं माण्हू कोई ॿिए प्रोवेंस जो या ॿिए शहर जो माण्हू तव्हांजे शहर लाइ अहिड़ी ॻाल्हि करे। इवन दो कराची ॾिसो, ॿिया शहर ॾिसो, उहे चवंदा आहिनि कि हा सुठो आहे हैदराबाद, लेकिन कचिरो तमामु घणो आहे। हा सुठो आहे कराची, लेकिन तब कुझु अहिड़ा इलाइक़ा आहिनि जंहिंमें कचिरो तमामु घणो आहे। कचिरो करण वारो केरु आहे? तव्हां मूंखे ॿुधाईंदा केरु आहे? कोई एलियंस अचनि था ॿिए कंहिं प्लैनेट मां ऐं इलाही सारो गंद उछले हलिया था वञनि? हथ मथे करे ॿुधाईंदा केरु कचिरो करण वारो आहे? असां आहियूं, यकीनन असां आहियूं। असांखे लॻंदो आहे घर जी 4 दीवारी जे अंदरि सफ़ाई करे उनखे किथे उछलणो आहे? घर खां ॿाहिरि।
असां इहो न सम्झंदा आहियूं कि घर खां ॿाहिरि बि असांजो ई घर आहे। घर खां ॿाहिरि त उहो घर आहे जेको असांजे अंदरि जे घर खां वधीक नज़र थो अचे, सॼी दुनिया खे नज़र थो अचे, सॼे प्रोविंसिस खे नज़र थो अचे, ॿियनि रहण वारे शहरनि जे माण्हुनि खे नज़र थो अचे। त तव्हां मूंखे ॿुधायो कि तव्हां जॾहिं ॿाहिरि निकिरंदा आहियो त तव्हां वधीक पंहिंजी पर्सनैलिटी, साफ़ सुथरो रहण, वेंझी सेंझी सुठा कपिड़ा पाइण, छो जो इहो नज़र ईंदो सभिनी खे। त असांजो उहो घर जेको दर जे ॿाहिरि आहे उहो बि सॼी दुनिया ॾिसे थी। छा उन जी साफ़ सफ़ाई जो ख़्यालु रखणु, उन जी प्रेज़ेंटेशन जी ज़िमेदारी असांजी कोन्हे? तव्हां ॿुधाईंदा, तव्हांजी ताड़ियूं ॿुधाईंदियूं अगरि तव्हां एग्री कयो था त। असां इन ॻाल्हि खे सम्झी करे पंहिंजी ज़िमेदारियुनि खे ईअं निभायूं। अक्सर मां हाईवे ते वेंदी आहियां, अचानक अॻियां वारी गाॾी मां को आइसक्रीम या कोई कंहिं न कंहिं शइ जो रैपर निकिरंदो आहे ऐं असांजी गाॾी जे शीशे ते अची लॻंदो आहे। उहो लम्हो इहो हूंदो आहे कि महसूसु थींदो आहे कि छो माण्हुनि खे उहो सिविक सेंस न आहे कि छा असां का नंढड़ी शइ पंहिंजी गाॾियुनि में रखी करे उन गंद खे गॾु करे पोइ उनखे सही जॻह ते नथा पुॼाए सघूं। असां छो नथा ॻाल्हायूं पंहिंजी घिटियुनि ऐं कम्यूनिटीज़ जी सफ़ाई जे लाइ? असां छो नथा पंहिंजे माहौल खे बहितर करण जे लाइ इन नंढी नंढी ॻाल्हियुनि, इन नंढे नंढे क़दमनि सां बहितरी आणण जी कोशिशि था कयूं? शायदि इलाही सारे हिते वेठल माण्हुनि खे लॻंदो हूंदो कि मैडम त हिते त रुॻो कचिरे जे पुठियां पइजी वई आहे, लेकिन तव्हां यकीन कयो कि इहा हिकिड़ो अहिड़ो मसइलो आहे जेको तमामु वधीक वॾो मसइलो ठही करे असांजे साम्हूं अची चुको आहे। कराची में मां तव्हांखे क्लिफ्टन बीच जी मिसाल ॾींदमि। कुझु नौजवाननि उते सफ़ाई जी मुहिम कई। हथ मथे करे ॿुधाईंदा केतिरे माण्हुनि खे इहा ॻाल्हि पहिरीं ख़बर हुई? न्यूज़ वग़ैरह ॾिसंदा हूंदा। ऐं उन्हनि इहो बि ॿुधायो कि असां सफ़ाई करे वेंदा आहियूं, ॿिए भेरे ईंदा आहियूं त उन खां डबल कचिरो हूंदो आहे। सो दैट मीन्स कि अगरि असांजे हिते कुझु नौजवान जेनज़ीज़ जी हिम्मत आहे कि उहे अॻिते वधी करे अहिड़ा क़दम खणनि था, लेकिन उन क़दमनि खे बहितर बणाइण जे लाइ, मुअस्सर करण जे लाइ असांजो किरदारु किथे आहे? त इन लाइ इन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झो। पाणी हुजे, फ़िज़ा हुजे, रिस्पॉन्सिबिलिटी हुजे माहौलियात खे बहितर करण जी, इनखे असांखे सम्झणो बि आहे। इन रिस्पॉन्सिबिलिटी खे अॻिते ॿियनि माण्हुनि ताईं पुॼाइणो बि आहे ऐं हिक ॿिए जी परफॉर्मेंस खे मॉनिटर बि करिणो आहे। हिक ॿिए जे एक्शन्स खे असांखे बैलेंस बि करिणो आहे, छो जो घणे माण्हू सम्झी अञा ताईं कोन था सघनि, न त अहिड़ी ॿोॾुनि खे असां रोके न सघंदासीं। तव्हांखे ख़बर आहे हाई लेवल फंडिंग इन वक़्तु थी रही आहे खातनि खे जेके माहौलियात जे हवाले सां कमु कनि था, ऐं उहा फंडिंग असांजे टैक्स जे पैसनि मां बि थी रही आहे। उहा फंडिंग ॿाहिरि जे मुल्कनि मां बि अची रही आहे। छा कॾहिं असां सवाल कयो आहे कि असांजे माहौल खे बहितर बणाइण जे लाइ हुकूमत जेके क़दम खणे थी उहे कंहिं हद ताईं असांजे लाइ फ़ाइदेमंद बि आहिनि? छा असां इन बारे में सोचियो आहे कॾहिं? तव्हां प्लीज़ जिते गूगल इस्तेमालु कंदा आहियो, ॿिया सोशल प्लेटफॉर्म्स यूज़ कंदा आहियो, पंहिंजी प्रैक्टिसिस में, पंहिंजे वॉलंटियरिज़म में माहौलियात के बहितर ठाहिण जे लाइ ज़रूर को एक्शन प्लान आणियो। सोचियो कि एतिरा सारा मौज़ू आहिनि, इन में असां कीअं शयुनि खे बहितर तौर ते आणे सघूं था ताकि यूथ सिखे। सिखण सिखाइण जो अमल ख़तमु न थियणु खपे। रिस्पॉन्सिबिलिटी हिक ॿिए खे सम्झणु तमामु घणो ज़रूरी आहे। जीअं त मां यूथ सां हिते ॻाल्हायां थी त हिन ॻाल्हि ते बि ज़रूरु ज़ोर ॾींदमि। ह्यूमन राइट्स या एनवायरमेंट कंहिं बि टॉपिक ते ॻाल्हाइण जे लाइ उन जी ॼाण हुजणु ज़रूरी आहे। ऐं ॼाण सां गॾु गॾु असांजी यूथ अक्सर मूंखां इहो सुवाल कंदी आहे, मैडम असांजा कम्युनिकेशन स्किल्स बहितर कोन आहिनि। मैडम असां ॻाल्हायूं था त असांखे सम्झ में कोन थी अचे कि कहिड़ी ॻाल्हि करणु खपे, कहिड़ी न करणु खपे, या पब्लिक स्पीकिंग असां कयूं त कीअं असांखे उनखे वधीक मुअस्सर ठाहिणु खपे। इन जे लाइ मां तव्हांखे इहो चवंदमि कि पंहिंजे कम्युनिकेशन स्किल्स, वर्बल कम्युनिकेशन स्किल्स जे मथां जेतिरो थी सघे ओतिरो ज़ोर ॾियो। तव्हां कंहिं बि यूनिवर्सिटी में वेंदव, अॻिते कुझु बि करणु वेंदव, इहो माइक, इहो स्टेज ऐं प्रेज़ेंटेशन्स ज़रूरु तव्हांजो सामनो तव्हांखे उनजो करिणो पवंदो। ऐं सदाईं तव्हां एब्सेंट थी, बुखार जो बहानो करे या ॿियुनि शयुनि सां बची नथा सघो, त इन जो सामनो कयो। इन जे लाइ
यूट्यूब ते तमामु घणियूं वीडियोज़ मौजूदु आहिनि जेके तव्हांखे इहो सेखारे सघंदियूं कि पंहिंजी ॻाल्हि खे बहितर तरीक़े सां पब्लिक ताईं कीअं पुॼाइजे, कहिड़ी उहा ॻाल्हि कजे जेकी ॿियनि जे फ़ाइदे जी हुजे, उहा वज़न रखंदड़ हुजे ऐं उहा एंड टॉपिक जे मुताबिक़ हुजे। त इन्हनि तमामु शयुनि सां यूथ पंहिंजे कम्युनिकेशन स्किल्स के बहितर बणाए सघे थी। ज़रूरी न आहे कि असां महांगनि स्कूलनि में पढ़ूं तॾहिं असांखे ॻाल्हाइणु ईंदो। असां पंहिंजे नंढड़े स्कूलनि में पढ़ी करे बि पंहिंजे ॿारनि जो, नौजवाननि जे कॉन्फिडेंस खे तमामु घणो मज़बूत करे सघूं था। कम्युनिकेशन बेटर हूंदी, रिस्पॉन्सिबल वे सां डिजिटल चैनल्स खे इस्तेमालु कयो। छो जो असां इहो ॾिसूं था कि माण्हू जॾहिं सोशल मीडिया इस्तेमालु था कनि त उन में ब्लैकमेलिंग, हैरेसमेंट, बुली करणु, ॿियनि जो मज़ाक उॾाइणु या फालतू पंहिंजो वक़्तु ज़ाया करणु, इन्हनि शयुनि ते घणो ध्यानु था ॾियनि। त असांखे इहो सम्झण जी ज़रूरत आहे। सभु हिक ॿिए जे दोस्तनि जे सां मथां इशारो कनि था, बिल्कुलु इहे घणा माण्हू करे रहिया आहिनि। त असांखे इनखे रिस्पॉन्सिबल वे में इस्तेमालु करण जी ज़रूरत आहे। त डिजिटल स्पेसिस के माहौलियात जे हवाले सां ऐं ह्यूमन राइट्स जे हवाले सां ॼाण ॾियण लाइ बहितरीन टूल तौरु इस्तेमालु करे सघिजे थो। सो डिजिटल how to make it more effective and your communication skills, इन्हनि ॿिन्हिनि शयुनि खे तव्हां बहितर तरीक़े सां पाण सां खणी हलो। इंसानी हक़, ह्यूमन राइट्स ऐं माहौलियात जी हिफ़ाज़त तव्हां अञा बहितर ऐं मौसर तरीक़े सां करे सघंदा। इहा असां सभिनी जी ज़िम्मेदारी आहे। महिरबानी।